अस्सलाम वालेकुम। कॾहिं कॾहिं तव्हांखे 4-5 साल लॻी वेंदा मुसलसल महिनत करण में, जंहिंमां तव्हांखे 1 साल मिलंदो जेको तव्हांजी ज़िंदगी बदिले छॾे। पंहिंजे इख़्लाक़ी कम में मुताबिक़त रखो। मुसलसल हर रोज़ पंहिंजे मक़सद ते कमु कंदा रहो, चाहे सभु कुझु भलो हुजे या न हुजे। तव्हां चयो मां कोशिशि कई पर पंहिंजे मक़सद ते न पहुतुमि। तव्हां चयो मां पंहिंजी हर शइ लॻाए ॾिठी, किताब पढ़िया, हर रोज़ कम में लॻो रहियुमि, पूरे ध्यान सां कमु कयो, पोइ बि मां पंहिंजे मक़सद ते न पहुतुमि। जॾहिं कोई बि चवंदो आहे त मां 2 दफ़ा या 3 दफ़ा कोशिशि कई, पोइ बि पंहिंजे मक़सद ते न पहुतुमि। जॾहिं कोई बि चवंदो आहे त मां पंहिंजो सभु कुझु लॻाए 2 महीना 3 महीना कमु कयो, पोइ बि मां नाकामीअ जो मुंहुं ॾिठो। जॾहिं कोई चवंदो आहे त मां पंहिंजो पूरो ज़ोर लॻाए 1 साल महिनत कंदुमि, पंहिंजो सभु कुझु लुटाईंदुमि, तॾहिं वञी मां पंहिंजे मक़सद खे पहुचंदुमि, तॾहिं बि मां चवंदुमि कॾहिं बि न। अगरि तव्हां सोचो था त तव्हांखे 1 साल बहितर खां बहितर कमु करिणो पवंदो, पोइ तव्हांखे कामयाबी मिलंदी ऐं तव्हां पंहिंजे सुकून वारी ज़िंदगी जीअंदो, त ख़ैर तव्हां पंहिंजी मत विञाए वेठा आहियो। त पोइ तव्हां सोचींदो त यार छा करिणो पवंदो। अगरि तव्हां पंहिंजे ख़्वाब खे हक़ीक़त बनाइणु चाहियो था त तव्हांखे मुस्तक़िल हर रोज़ कमु करिणो पवंदो। हर रोज़ कमु करण खे मुस्तक़िल ॼाणायो वञे थो, इन जो अंत न आहे। इहो हर रोज़ आहे, चाहे तव्हांखे नतीजा मिलनि तॾहिं बि, चाहे तव्हांखे नतीजा न मिलनि तॾहिं बि, चाहे तव्हांखे सुठो लॻे तॾहिं बि, चाहे तव्हांखे सुठो न लॻे तॾहिं बि। जॾहिं तव्हां पंहिंजो पाण ते यकीन रखंदा हुजो तॾहिं बि, ऐं जॾहिं तव्हां पंहिंजो पाण ते यकीन न रखंदा हुजो तॾहिं बि। जॾहिं तव्हांखे हर शइ मुमकिन लॻे तॾहिं बि, ऐं जॾहिं तव्हांखे हर शइ नामुमकिन नज़र अचे तॾहिं बि। इहो हर रोज़ आहे, हर रोज़ कमु करिणो आहे, हर रोज़ मुस्तक़िल कम में रहणो आहे। अगरि तव्हां सुठी बॉडी चाहियो था त उहा हर रोज़ वर्ज़िश घुरंदी। अगरि तव्हां पंहिंजे माल में बहितरी चाहियो था त तव्हांखे हर रोज़ कमु करिणो पवंदो। अगरि तव्हां सुठी ज़िंदगी चाहियो था त उहा हर रोज़ आहे, हर रोज़ हुन ते कमु करिणो आहे। हर रोज़ सिखो, हर रोज़ पंहिंजा कलाक मक़सद में लॻायो, हर रोज़ कल्ह खां वधीक मुश्किल कमु कयो, हर रोज़ कल्ह खां वधीक बहितर कमु कयो। यकीन रखो त तव्हां पंहिंजे मक़सद ते पहुचण वारा आहियो। हर रोज़ मुतवातर रहो, एतिरे क़दुरु जो तव्हांखे हिन जहनुम में का बि उमेद नज़र न अचे। तव्हां उन ॾींहं जे अचण ते यकीन रखो जॾहिं हिन ज़मीन ते तव्हांजी जन्नत हूंदी। कहावत इहो नथी चए त असां उहो बणजंदा आहियूं जेको असां कज़ा क़िस्म थी कंदा आहियूं। कहावत इहो नथी चए त असां उहो बणजंदा आहियूं जेको कंदे असां सुठो महसूसु कंदा आहियूं। कहावत इहो नथी चए त असां उहो बणजंदा आहियूं जंहिं कम में असां थोरो वक़्तु ॾिनो हुजे। बिल आख़िर कहावत इहो थी चए त असां उहो बणजंदा आहियूं जेको असां मुसलसल कंदा आहियूं। मां उन शइ में माहिर थींदुमि जेको मां मुसलसल कंदो आहियां, ऐं तव्हां बि चई सघो था त तव्हां उन शइ में माहिर थींदव जेको तव्हां मुसलसल कंदा आहियो। तव्हां उहो बणजंदव जंहिं ते तव्हां यकीन रखंदव ऐं मुसलसल कंदव। हर रोज़ ॾींहं जो उभरण खां सिज जे लहण ताईं मुस्तक़िल मिज़ाजी कामयाबु ज़िंदगीअ जी कुंजी आहे। तव्हांजी वर्ज़िश में, तव्हांजी तरक़ीअ में, तव्हांजे माल में, तव्हांजे रिश्तनि में इहा ज़रूरी आहे। तव्हांखे तेसि ताईं अज़मत हासिलु न थींदी जेसीं ताईं तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में मुस्तक़िल मिज़ाजीअ खे न आणियो। अगरि तव्हां मुस्तक़िल मिज़ाज न आहियो त तव्हां अज़ीम शख़्सियत नथा बणिजी सघो। अगरि तव्हां सुठी बॉडी चाहियो था त तव्हांखे हर रोज़ वर्ज़िश करणी पवंदी। अगरि तव्हां पंहिंजे माल में बहितरी चाहियो था त तव्हांखे हर रोज़ कमु करिणो पवंदो। अगरि तव्हां सुठी ज़िंदगी चाहियो था त इहो हर रोज़ आहे, हर रोज़ हिन ते कमु करिणो आहे। हर रोज़ सिखो, हर रोज़ पंहिंजा कलाक मक़सद में लॻायो। यकीन रखो त तव्हांजो ख़्वाबु सचु थियण वारो आहे। हर रोज़ मुतवातर रहो। मां उहो थींदुमि जेको मां हर रोज़ कंदो आहियां। मां उहो थींदुमि जंहिं ते मां यकीन रखंदो आहियां ऐं मुस्तक़िल मिज़ाजीअ सां कंदो आहियां। कॾहिं इहो 10-12 साल वठंदो जंहिं मां तव्हांखे 1 साल हासिलु थींदो जेको तव्हांजी ज़िंदगीअ में तब्दीली आणे। मुस्तक़िल रहो, मुस्तक़िल पंहिंजो कमु कंदा रहो। मुस्तक़िल पंहिंजो कमु कंदा रहो उन मक़सद लाइ जंहिं मक़सद लाइ तव्हां बीठा आहियो।